शुक्र शुक्र मुझा रब तुझो शुक्राना आहिनि जो घर में त क्यों आहे, न त मूं त सम्झो हो त लूजी अक ही रोलड़े में आहे। मासी मासी पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए। हिकु त सॼे ॻोठ खे किनो कयूं वेठी आहे, मथो वरी हणे थी असांखे ताना। पाण खे अथई को ख़्याल सॼो ॾींहुं बुरको मथे में पयो अथई ऐं पई थी फेरा ॾींदी वते ॻोठ में। तुंहिंजो ॾोह नाहे, न को सदोरी जो ॾोह आहे, सॼो ॾोह साले जो आहे। जेकॾहिं छोकिरियुनि खे न पढ़ाईंदो त हेड़ा त हाञा थींदा न। इहो पाटे जो हर कोई इंसान खाए थो। अम्मा आऊं हर ॻाल्हि सम्झां थी। मासी हाणे बस कर, या छते कोरीअ वारी ड्रेग आहे न, इहा छॾ। ॿुधाए कहिड़े कम सां आई आहीं? मुंहिंजो वरी कहिड़ो कमु पवंदो तव्हां में? मिड़ई तव्हां लंघेसि पे सोचियमि त ॾिसंदी वञा अधे साले खे जहिड़ो बि आहे या ढकड़ी में ढुक भरे हीअ ॿुॾी मरी वियो। मासी हाणे घणो न ॻाल्हाए, घणो जी ॻाल्हाए न त पोइ मूंखे बि सुञाणे थी। बस बस छोकिरी, हाणे एॾी कावड़ छो थी करी? थदी थी। इहो ॿुधाए सदोरी जी का ख़बरचार पई? असां लाइ सदोरी मरी वई, असांखे का बि ख़बर न आहे। हाणे थी सदोरी जे काई सां ॿार ॼणे पोइ मोटंदी। मासी हाणे महिरबानी करे हितां वञ, न त सिर खणी अहिड़ी मग़ज़ में हणंदीसांइ रतो रत थी वेंदी आहे। छो छा लाइ मथो फाड़ींदी? हा सच थी ॻाल्हाए, इन्हे करे ॻाल्हाए फज़ीलत सां वॾ नंढा सिक। ऐं वञा थी, बाक़ी अदो अचे त ॿुधाइजांसि मासी मुरादी आई हुई। वॾ न नंढा ई अथव। ॿुधाईंदमि बाबा खे, चवंदमि बाबा खे त आई तुंहिंजी फज़ीलत भरी भेण जेकी बुरको मथे में पाए सॼे ॻोठ में थी पढ़ा ॾींदी वते। का फज़ीलत अथव? का वॾ नंढा ई अथव? इहे माण्हू ॻाल्हाईंदो आहे, इहे छिड़बियूं ॾींदो आहे। कुझु शर्म कयो, हया कयो। आई ॿुढी त पिणे मरे आ, जंहिं ॾींहुं ॼायूं हुयूं न निड़ी त न ॾेई पूरो करे छॾेवा। तव्हांखे त जेरे ई दफ़न करे आ। हा वाह जी पग रखलाई अथव। पाण वॾी आई आहे न, वॾी भेण। तो जहिड़ी भेण को खटकाली भली हुई मासी। सूबेदार साहब, ॿी कहिड़ी तुंहिंजी ख़िदमत कयूं? ख़िदमत खोड़ थी आहे। अरे साला खान सिज ॿ पाछा आहे। मां बि ॾाढो ॾिंगो माण्हू आहियां, पंहिंजा पांद सभु उगाड़ींदुसि। गर वरी सूबेदार त मूंखे धमकियूं थो ॾिए। छो न भला सूबेदार सां हिकिड़ी धमाल थी वञे? सरकार हुकुम कयो त ॿ टे तलड़ूं खणी अचे हिन जे जिस्म ते के नक्श ठाहियां, कयांसि असुल बदन बादामी। न रहिस न, इहो ज़ुल्म न कर। मां धक सही कोन सघंदुसि, अॻे दिलि जो मरीज़ आहियां मां। ही वठो साईं, तव्हांजो हमरा अची वियो, हाणे मूंखे इजाज़त ॾियो। अरे अहमद, तूं ठीक त आहे न? सूबेदार तोखे का तकलीफ़ त नाहे ॾिनी न? न वैसे मूंखे का बि तकलीफ़ कान्हे, बिल्कुलु ठीकु आहियां मां। ठीकु आहे सूबेदार, हाणे तूं वञी सघीं थो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।